तबरानी हजरत अब्दुल्ला बिन आमिर बिन आस का रिवायत आती मदीने वाले मीर फरमायो कलीलुल इल्म खैरुम मिन कसीरिल इबादत घणी इबादत का थोरो इल्म भी भलो इबादत केतरी भी करे पर थोरो इल्म मिले थोरो ज़रो इल्म जो घणी इबादत का वधीक रब वट प्यारो इबादत कदे कबूल पौंदी जने इल्म हुंदो इल्म ईमान इल्म अगवा इबादत उन्हें जे पुठियां हलणा मदीने वाले साईं फरमायो जंहिंखे रब नवाज़ींदो आहे उन्हें के ही पंहिंजे इल्म जी दौलत मन सलक तरीक़न यल्तमिसु फीहि इल्मन सहलल्लाहु लहू तरीक़न इलल जन्नत साईं फरमायो जेको इल्म हासिल करण जे लाइ रस्ते ते हले थो रस्ते में पंध करे थो इल्म हासिल करण जे लाइ के मदरसे में दाखिल थियो के आलिम जी मजलिस में वियो के अल्लाह जे प्यारे सालिह आलिम जे महफिल में जेको पंध करे हले थो मदीने वाले साईं फरमायो रब उन्हें जे लाइ जन्नत जो रस्तो आसान करे जेको दीन जे इल्म जे रस्ते में थो हले इहो ॼणु जन्नत जे रस्ते ते हली रहियो आहे मुंहिंजे सोणे हबीब फरमायो जेको माण्हू इल्म हासिल करण जे लाइ हले थो व इन्नल मलाइकत लतदअ अजनिहतहा लितालिबिल इल्म रिदम बिमा यसना आलिम रस्ते ते हलंदो आहे उन्हें जे कदमन जे हेठा मलाइक पंहिंजा पर विछाई छो इहो हलण रब खे वणे थो इल्म हासिल करणो अल्लाह के वणे थो इल्म जी सआदत जंहिंखे नसीब थी वई उन्हें जी दुनिया भी कामयाब आहे उन्हें जी आखिरत भी कामयाब सुभान अल्लाह।